اللهم صل على سيدنا محمد وآله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذريته. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا يا الله إنك أنت التواب الرحيم. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا الله. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين.
सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम सदरे गिरामी कदर मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ हाज़रीनो नाज़रीनो सामईन प्यारी जमात सबूरी हिन भलारी महफ़िल में तव्हां सजल थे खां वठी करे हिन महिल ताईं काफ़ी बुज़ुर्गनि आलिमनि फ़क़ीरनि पीरनि खां कुझु ॿुधो आहे। ही फ़क़ीर भी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। चंद गुज़ारिशूं करे तव्हां खां इजाज़त वठबी। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू तव्हांजी असांजी सभिनी जी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। दरअसल ई दरगाहूं खानकाहूं मशाइख़नि जा आस्ताना दरवेशनि फ़क़ीरनि जूं बैठकूं इन्ही जे करे मुतबर्रक ऐं शान ऐं मान वारियूं आहिनि जो हिन जॻहुनि ते हमेशह खां वठी करे अल्लाह पाक जो ज़िक्र कयो वेंदो आहे। जिथे अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू जो ज़िक्र थिए उहा जॻह हमेशह हमेशह आबाद हूंदी आहे। असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो ईमान आहे ऐं असांजा बुज़ुर्ग ऐं मशाइख़ फरमाए विया आहिनि त सालिहनि नेकनि बांधनि जे ज़िक्र सां अल्लाह पाक जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। जॾहिं अल्लाह जे बांधनि नेकनि ऐं सालिहनि जे ज़िक्र सां अल्लाह पाक जे रहमत जो नुज़ूल थिए त ख़ुदि रब्बुल आलमीन जे ज़िक्र सां केतिरी भलाई नाज़िल थींदी हूंदी। छो त बुज़ुर्गनि खे बि जेका बुज़ुर्गी मिली आहे उहा अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू जे तरफ़ खां इनाम अता ऐं ख़ुदा जे तरफ़ खां हिकिड़ो ख़ासि इनाम आहे जेको रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे अता फरमाईंदो आहे ऐं इन्ही जे करे अता फरमाईंदो आहे त हू अल्लाह खे यादि कंदा कंदा पंहिंजी ज़िंदगी पूरी करे विया आहिनि। यकीनन जिते रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालू जो ज़िक्र ख़ैर थींदो उन्ही जगह ते भी अल्लाह पाक जी रहमत जो नुज़ूल बेशुमार थींदो। एतिरो थींदो जो उन जो तव्हां असां अंदाज़ो नथा करे सघूं। रब करीम जल जलालहू अमन वालू जीअं पाण हमेशह खां आहे ऐं हमेशह हूंदो। अल्लाह ताला अज़ली अबदी लाज़वाल ख़ुदा जी ज़ात आहे जंहिंजी न इब्तिदा आहे न जंहिंजी इंतिहा आहे न जंहिंजो अॻु आहे न जंहिंजी पुठ आहे। हमेशह खां आहे हमेशह हूंदो
तो उन्हीं अल्लाह तबारक व तआला जे नाले पाक में भी इहो असर रखियल आहे जेको भी माण्हू उन्हीं अल्लाह जे नाले के पंहिंजे सीने ऐं दिल में हटाईंदो आहे तो उन बाने जो भी उन्हीं अल्लाह जे नाले जे बरकत जे सदके हमेशा ज़िक्र ख़ैर हूंदो आहे। कुरान पाक जी वो आयत तव्हांखे आॾो पढ़ी उनमें भी इन्हीं ॻाल्हि जे तरफ़ इशारो आहे। अल्लाह ताला फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हीं मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां। वशकुरूली ऐं मुंहिंजो शुक्र कयो। वला तकफुरून ऐं मुंहिंजे नेमतुनि इनामनि जो तव्हां इनकार न कयो। अल्लाह सही फरमाए थो तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां। उनजो मफ़हूम ही आहे जेको आलिमनि तफ़सीरनि ऐं बुज़ुर्गनि लिखियो आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक सीरत मां असांखे मालूम थियो आहे उहो इहो आहे त बानो अल्लाह पाक खे यादि कंदो आहे ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात वरी उन्हीं बाने जो चर्चो पंहिंजे मख़लूक में करे छॾींदो आहे। इन्नल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया। अल्लाह जो ज़िक्र भी अमल सालिह में शामिल आहे। रब करीम फरमाए थो सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। उन अल्लाह पाक जे ज़िक्र करण वारनि इबादत करण वारनि जो मां रब करीम ही शान कंदो आहियां जो जेका ख़ुदा जी मख़लूक आहे उहा मख़लूक उन अल्लाह पाक जे बाने सां मोहब्बत कंदी आहे। हिकिड़ी कुदसी हदीस आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मुंहिंजा बाना तूं मूंखे फर्श ते यादि कर त मां तोखे अर्श ते यादि कयां। मुंहिंजा बाना तूं मूंखे माण्हुनि में यादि कर त मां तोखे मलाइकनि में यादि कयां। तूं मूंखे हिकिड़ो दफ़ो यादि कर त मां तोखे 10 दफ़ा यादि कयां। तूं पंहिंजी नापाक ज़ुबान सां मूंखे यादि कर त मां पंहिंजे पाक ज़ुबान सां तुंहिंजो ज़िक्र कयां। अल्लाह ताला फरमाए थो उन्हीं जे एवज़ में मां रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालो तुंहिंजे लाइ जन्नत खे वाजिब फरमाए छॾींदो आहियां। कुरान शरीफ़ में ॿियनि बि आहे अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे क़ल्ब जो सुकून खपे इत्मीनान खपे। अॼुकल्ह दुनिया परेशान आहे। पैसा भी आहिनि पेजारो भी आहे बैंक बैलेंस भी आहे बनी बारो ज़मींदारी भी आहे कारखाना दुकान शॉपिंग सेंटर बंगला वग़ैरह भी आहिनि पर हिकिड़ो सुकून क़ल्ब कोन्हे दिलि खे सुकून नाहे। उहो तॾहिं हासिल थींदो जॾहिं तव्हां अल्लाह पाक जे ज़िक्र खे पंहिंजे ज़ुबान ते ऐं दिलि में यादि रखंदो। अव्हांजी दिलि ऐं अव्हांजी ज़ुबान हम आहिन हुजे। ज़ुबान सां ज़िक्र कयो ऐं अव्हांजी दिलि भी ख़ुदा जो ज़िक्र करे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाईंदो आहे इन सां तोखे मां अल्लाह ताला इत्मीनान क़ल्ब अता फरमाईंदो आहियां। हज़रत बायज़ीद बिस्तामी सूफ़ियुनि ऐं दरवेशनि ऐं अल्लाह वारनि जे लिस्ट में तमामु वॾे नाले वारी शख़्सियत आहे। पाण दुनिया जो भी कारोबार कंदा हुआ त अल्लाह भी कंदा हुआ खानकाह भी हलाईंदा हुआ। असांजो जेको इस्लाम आहे उन्ही में ला रहबानियत फिल इस्लाम में रहबानियत नाहे। रहबानियत जो मतिलबु त कुंड में वेही रहो
न बच्चन जी संभाल, न बनीअ जी संभाल, न ओड़े जी, न पाड़े जी, न आए जी, न वे जी। बाबा मां फ़कीर आहियां, कुंडड़ी में वेठो आहियां, मुंहिंजो कंहिंसां वास्तो कोन्हे। इहा रहबानियत आहे। इन रहबानियत खे इस्लाम क़बूल नथो करे। इस्लाम थो चवे रात जो अल्लाह ताला फसल कंदो आहे त मां रब करीम तोखे रात जो तहज्जुद पढ़ंदे मुसल्ले ते ॾिसां। ॾींहं जो मां अल्लाह तबारक व तआला तोखे ॾिसां। मन कान फी हाजत अखीहि कान अल्लाह फी हाजतिही। जेको कंहिं भाउ खे कमु अचे ऐं भाउ जी मुश्किल खे आसान करे ऐं हुनखे ज़ाहिरी दुनिया में फ़ाइदो पहुचाए, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो कान अल्लाह फी हाजतिही। मां अल्लाह वरी उन जे कमनि ठाहिण में हूंदो आहियां। असां सिंधी में बि चवंदा आहियूं त हथ कमकार में, अख दिल याद में। तुंहिंजो हथ भली कारोबार खे लॻो पियो हुजे, पर तुंहिंजे अखियुनि में उन रब्बुल आलमीन महबूब ख़ुदा जो जलवो हुजे, दिल तुंहिंजी में ख़ुदा जी यादि हुजे, वो दुनिया जो कारोबार कर रही हो, तुंहिंजो दुनिया जो कारोबार भी इबादत में शामिल आहे। तो वो हज़रत बायज़ीद बिस्तामी वॾो वापारी भी हुयो, जेॾो वॾो सूफ़ी हो एॾो वॾो वापारी हुयो। उन्हीं ज़माने में वापार जा ज़रिया ये दरियाही ॿेड़ा हूंदा हुआ। जहाज़नि जे ज़रिए, ॿेड़नि जे ज़रिए हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾे वापार वेंदो हो, वरी उतां वापार करे ॿिए मुल्क में आणींदा हुआ। लखनि किरोड़नि जो हिकिड़ो ॿेड़ो हो जंहिंमें हर क़िस्म जो सामान बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जा साथी, नौकर, मुंशी, कारावा, कमदार भरे साईं खां इजाज़त वठी ॿिए मुल्क ते वापार जे लाइ विया पिए। ॿिनि चइनि ॾींहंनि खां बाद में हज़रत वटि हिकिड़ो माण्हू आयो, बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह खे चई साईं तव्हांजो ॿेड़ो समुंड में ॿुॾी वियो आहे, जंहिंमें तव्हांजो किरोड़नि जो सामान हो, वो ॿेड़ो ॿुॾी वियो, गरक थी वियो, चीड़ न बची। पाण ईअं अखियूं बंदि कयूं, अखियूं बंदि करे पंहिंजो कंधु मुबारक हेठि कयूं, कंधु हेठि करे थोरी देर जे लाइ तवक़ुफ़ फरमायूं, ख़ामोशी कयूं। उन खां पोइ कंधु मथे खणी पाण फरमायूं अल्हम्दुलिल्लाह। वरी पंहिंजे लॻी आहे महफ़िल में ॿ ॾहाड़ा ॿिया गुज़रिया। उन ॿिनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ वरी हिकिड़ो माण्हू आयो, उन अची अर्ज़ु कयो हज़रत अव्हांखे इतला ग़लति मिलियो हो त तव्हांजो ॿेड़ो वापार वारो ॿुॾी वियो आहे, इहो इतला ग़लति हो। सही ॻाल्हि हीअ आहे त उहो ॿेड़ो मंडी में पहुतो आहे, मंज़िल मक़सूद ते पहुतो आहे, ऐं उन ॿीण ते, चौण ते, ॾहूण ते हुन मां नफ़ो थी किरोड़ रुपया तव्हांखे फ़ाइदो पियो आहे। सभु सही शइ सलामत आहे, ॿुधो कोन्हे, बल्कि पहुची वियो आहे मंज़िल ते। पहुचण खां पोइ बाज़ार में विकाणो आहे, विकामण खां पोइ लखनि किरोड़नि जो तव्हांखे नफ़ो पियो आहे। पाण वरी अखियूं बंदि कयूं, अखियूं बंदि करे वरी कंधु हेठि कयूं, कंधु हेठि करे थोरी देर तवक़ुफ़ फरमाए, कंधु मथे खणी वरी फरमायूं अल्हम्दुलिल्लाह। उन महफ़िल में जेके माण्हू हुजाइता वेठा हुआ, उन्हनि अर्ज़ु कयो हज़रत जेकॾहिं इजाज़त हुजे त अर्ज़ु कयूं। जी बाबा चओ कि असांखे तव्हांजो फ़लसफ़ो सम्झ में नथो अचे, जे ॿेड़ो गरक थिए त बि अल्हम्दुलिल्लाह, जे वरी ॿेड़ो तरी वञे लखनि जो फ़ाइदो थिए त बि अल्हम्दुलिल्लाह। इहो मफ़हूम असांजे सम्झ में न आयो। तव्हां ॿिन्ही सूरतुनि में, ॿिन्ही हालतुनि में अल्हम्दुलिल्लाह छो चई? चवण त हिकिड़े मामले ते खपे, या ॿुधण ते चओ त अल्हम्दुलिल्लाह,
या वरी नफ़े मिलण ते चओ अल्हम्दुलिल्लाह, ॿिन्ही ते तव्हां ये नुक़सान आहे त बि अल्हम्दुलिल्लाह, ये फ़ाइदो आहे त बि अल्हम्दुलिल्लाह, ॻाल्हि कहिड़ी आहे? अल्लाह जे वलीअ फरमायो तव्हां सम्झो न आहे, तव्हांजी सोच ग़लति आहे। मूं न को नफ़े ते अल्हम्दुलिल्लाह चई आहे, न को नुक़सान ते अल्हम्दुलिल्लाह चई आहे। तव्हां जॾहिं मूंखे नुक़सान जी ॻाल्हि ॿुधाई त मूं पंहिंजे दिलि खे ॾिठो ऐं दिलि खां पुछो त हेॾो तोखे नुक़सान थियो आहे, तोखे अलाह त कोन विसरी वियो आहे। ॾिठो त मुंहिंजी दिलि में अलाह जो नालो हो, मूंखे अलाह कोन विसरियो हो, मूं तॾहिं चयो अल्हम्दुलिल्लाह। वरी ॿिनि ॾींहंनि खां बाद में अवां जॾहिं चयो त तव्हांखे नफ़ो थियो आहे त वरी मूं पंहिंजे दिलि खां पुछो त दिलि मतां नफ़े जे करे ख़ुशी में ख़ुदा तोखां विसरी वियो हुजे। मूं पंहिंजे दिलि में तवजो कए पुछो मां त बेख़बर ख़ुशीअ में तोखां रब त न विसरियो आहे। मूं ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह ख़ुशीअ में मूंखां रब बि न विसरियो हो, तॾहिं मूं चयो हो अल्हम्दुलिल्लाह। मूं पंहिंजे क़ल्ब जे इत्मीनान जे लाइ, दिलि जे सुकून जे लाइ अल्हम्दुलिल्लाह चई। नफ़े सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, नुक़सान सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, मुंहिंजो वास्तो दिलि सां आहे। उहा दिलि जेका हमेशह अल्लाह जे ज़िक्र में, ख़ुदा जे यादगिरी में मशहूर आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, ख़बरदार तव्हांखे जेकॾहिं इत्मीनान क़ल्ब खपे, सुकून क़ल्ब जी ज़रूरत आहे त पोइ दुनिया में, दौलत में, कारोबार में, पैसनि रोकड़नि में सुकून क़ल्ब न आहे। इहो अखियुनि जो डरो आहे। सुकून क़ल्ब जेकॾहिं आहे त अल्लाह पाक जे ज़िक्र में आहे। पोइ जॾहिं अल्लाह जा माना ज़िक्र कंदा आहिनि ऐं ज़िक्र में मशहूर थींदा आहिनि त उन ज़िक्र जी बरकत हूंदी आहे जो अल्लाह तबारक व तआला उन ज़िक्र वारे बुज़ुर्ग खे त हमेशह हमेशह माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रखंदो आहे, पर उन ज़िक्र वारी जाइ खे बि ख़ुदा तबारक व तआला हमेशह ज़िंदा रखंदो आहे। ग़ालिबन हे साईं जो उर्स कहिड़ो साल आहे? 120 साल। 100 साल गुज़री विया हिकिड़ा, 19 साल ॿिया गुज़री विया, 20 हले पियो। 120 साल खां बाद में भी उन अल्लाह वारनि जो नालो भी ज़िंदा आहे त उन जो शान भी ज़िंदा आहे। ज़मींदार त दुनिया में ॿिया बि घणा हूंदा, अमीर त ॿिया बि घणा हूंदा, दौलतमंद त ॿिया बि घणा हूंदा, पर हे सिर्फ़ु अल्लाह जे ज़िक्र जी बरकत आहे। उन अल्लाह पाक जे ज़िक्र खे जनता जे लाइ पंहिंजो हिर्ज़ जान बनायो, अल्लाह पाक जे ज़िक्र सां मुहबत कयूं। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू मरण खां बाद भी उनखे हयात फरमाए छॾियो। सारी रात सुबहान जागी जन याद कयो। उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटी नदो मान, कोड़े थियनि कुर्बान अचो आसण तन जे। जेके अल्लाह पाक जो ज़िक्र कनि था, अल्लाह खे यादि कनि था, रब करीम जी ज़ात मां बरकात हिन दुनिया मां लाॾाणे करण खां बाद में भी उनखे हिकिड़ी अहिड़ी हयाती अता फरमाए थो जंहिंजे लाइ क़ुर शरीफ़ जी मां आयत तव्हांजे आॾो पढ़ा। अल्लाह ताला फरमाए थो फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन, बज़ाहिर भली गुज़ारे वञे, बज़ाहिर भली ज़िंदगी जा ॾहाड़ा पूरा करे वञे, बज़ाहिर भली हुनखे मलकुल मौत हिन दुनिया मां खणी वठे, पर अल्लाह ताला फरमाए थो मां रब थो चवां फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन। इनी अल्लाह अल्लाह करण वारे, ज़िक्र करण वारे खे मां अहिड़ी पाक हयाती ॾींदो आहियां जेका तव्हांजे सम्झ खां ई मथे। अल्लाह साईं जो नालो जेको आहे इंसान खे हर हाल में जन्नत ॾे वठी वेंदो आहे। हिकिड़ी हदीस पाक में मूं पढ़ियो आहे, असांजे मुर्शिद करीम हज़रत मीर सईद मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ा शरीफ़ में भी इहा लिखी आहे ऐं आम हदीस जे किताबनि में भी इहा हदीस पाक ईंदी आहे। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त समुंड जे अंदरि हिकिड़ो ॿेट आहे
जज़ीरो आहे, जज़ीरो ॿेट उन्ही खे चइबो आहे जो विच ते सुकल शइ हुजे, वारी हुजे, दड़ा हुजनि, जबल हुजे या ज़मीन हुजे, ॿाहिरां हुनखे पाणी हुजे, ॿाहिरां पाणी हो, विच ते वॾो ॿेट हो, आहे ॿेट। हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन्ही ॿेट में हिकिड़ो वण आहे, उहो वण एॾो वॾो आहे जो उनते उभरंदे उत्तर ऐं ॾखिण हज़ारनि मैलनि ताईं हुन जूं तारियूं आहिनि। तव्हांजे मुल्क जा वण हूंदा आहिनि 15 फुट 20 फुट 40 फुट वधि में वधि, उनखां वधीक तारी कोन थींदी आहे, पर हुन जूं हज़ारनि मैलनि ताईं उनते उभरंदे उत्तर ॾखिण वॾा वॾा ॿार तारियूं आहिनि ऐं उन में किरोड़े अरबे खरबनि जे हिसाब सां पन आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्ही वण जे हर हिक पन ते अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे कलम सां लिखियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। माशाअल्लाह ज़िक्र वारी जमातो तव्हां सभई को दफ़ो चओ ला इलाहा, अञा ॾाढो सज्जन खे खां वठी लंगर खाधो अथव, कुझु त मल्हायो। महबूबन करीमन फरमायो हर हिक पन ते अल्लाह पाक पंहिंजे कुदरत जे कलम सां लिखियो ला इलाहा इल्लल्लाह। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन्हीअ वण जे चारई तरफ़ अल्लाह तबारक व तआला लखे किरोड़े मलाइक बीहारे छॾिया आहिनि ऐं उन्हनि मलाइकनि जी ड्यूटी कहिड़ी आहे त जेको बि उन्ही वण मां पन छणी पवंदो आहे त उन्ही पन खे मलाइक ज़मीन ते किरण न ॾींदा आहिनि ऐं उहो पन खणी जन्नत में पहुचाए। उन्ही बरकत वारे वण जे पननि में इहो कमाल लिखियल आहे, इहो फ़रिश्ता उहो पन जेको किरे थो उहो कहिड़े बि नमूने सां किरे थो त उन्ही खे फौरन खणनि था, ज़मीन ते पहुचणु नथा ॾियनि, खणी हुनखे संभाले वञी जन्नत जे हवाले कनि था पिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं मुंहिंजा उम्मतीओ जेकॾहिं हिकिड़े वण जे पन ते ला इलाहा इल्लल्लाह लिखियल हुजे ऐं उहो ज़मीन ते मलाइक किरण न ॾियनि ऐं उनखे खणी वञी जन्नत में पुॼाइनि त इहो त वण जो कमाल आहे। पर मोमिन मुस्लमान जे दिलि में जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो नालो हूंदो त उहो बि ज़रूरु जन्नत में, जेकॾहिं उहो पन उन्ही ला इलाहा इल्लल्लाह जे लिखण वारी बरकत सां जन्नत में वञे थो पियो त मोमिन मुस्लमान जा जो विर्द ला इलाहा इल्लल्लाह हुजे, इहो ला इलाहा इल्लल्लाह जे विर्द वारो मानो उनजी दिलि जी बरकत हूंदी, उन ख़ुदा जी ज़िक्र जी बरकत हूंदी, उहो बि कॾहिं बि यकीन सां पाण खे तसल्ली सां सम्झे त मूंखे अल्लाह तबारक व तआला इन ज़िक्र जी बरकत सां ज़रूरु जन्नत अता फरमाए। ज़िक्र जो एतिरियूं फज़ीलतूं आहिनि, वरी उन्ही जे मुक़ाबले में ज़िक्र नथा कनि उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो वमन अअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दंका वनहशुरुहु यौमल क़ियामत अअमा। रब्बुल आलमीन फरमाए थो पर जेको भला मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं फेरे, मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़े, मुंहिंजे ज़िक्र खां तकब्बुर गुरूर करे परे करे पाण खे फइन्न लहू मईशतन दंका, अल्लाह ताला फरमाए थो हुनजी जेका मईशत आहे उहा मां तंग कंदो आहियां। अवां सोचींदो क़ुरान सचो आहे, अवां असांजे अक़ीदे में क़ुरान सही थो फरमाए,
तो जेको शख्स अल्लाह ताला जो ज़िक्र न कंदो हुनजी मईशत तंग थींदी। पर असां त ॾिसूं था त बेदीन माण्हू, शराबी माण्हू, ख़ुदा जे ज़िक्र खां परे हुजण वारा माण्हू, भुलिजी बि अल्लाह जो नालो न वठण वारा माण्हू करोड़पति आहिनि, अरबपति आहिनि, लखापति आहिनि, वॾा ज़मीनदार आहिनि, नवाब आहिनि, हुनजी मईशत तंग कीअं थी? क़ुर त कूड़ कोन थो ॻाल्हाए, पर तव्हां सां सम्झी न सघिया आहियो। फ़इन लहू मईशतन दंका, इन जो मुराद इहो कोन्हे को हुनजी रोज़ी तंग थींदी आहे या हुनजी मानी तंग थींदी आहे। इन जो इहो मक़सदु कोन्हे को हुनजे रिस्क में कमी ईंदी आहे। हिते मईशत मां मुराद आहे हुनजी ज़िंदगी, माना हुनखे ऐश आराम, सुकून, क़ल्ब ऐं दिली आराम कोन हूंदो। जेको अल्लाह पाक जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो उहो पंहिंजी ज़िंदगी परेशानी हाल में गुज़ारींदो, पर जे अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो त सॼी ज़िंदगी हुनजी सुकून जी पई गुज़रंदी। हिते मईशत जा मुराद हुनजी ज़िंदगी आहे। मईशत मां मुराद हुनजो रिज़्क़ रोज़ी न आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रिज़्क़ रोज़ी त पुटनि खे बि ॾींदो आहे। अल्लाह जो वाइदो कोन्हे मा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। ज़मीन में जेका बि चुरंदड़ फुरंदड़ शइ आहे उनजी रोज़ी मुंहिंजे हवाले आहे। गधा बि खाइनि था, कुता बि खाइनि था, जानवर बि खाइनि था, माण्हू बि खाइनि था, पर जेकॾहिं मानी खाइण का वॾी ॻाल्हि न आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमर वारो जी ज़ात बाबरकात फरमाए थो हुनजो सुकून मां तंग करे छॾींदो आहियां। ऐं अल्लाह ताला फरमाए थो त उहो माण्हू जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो त अंधो थी उथंदो। अर्ज़ कंदो मुंहिंजा बोला वक़द कुंतु बसीरा, मां त दुनिया में ॾिसंदुसि, मूंखे अंधो छो करे ठाहियो आहे? अल्लाह ताला जल जलालु अमर वारो हुनखे फरमाईंदो तो मूंखे विसारियो, तो मुंहिंजो यादगीरो कोन कयो, अॼु मूं अल्लाह बि तोखे नज़र अंदाज़ करे छॾियो। अॼु मां रब करीम जी ज़ात बाबरकात मां तोखे नज़र अंदाज़ थो कयां, यानी तोॾे मां पंहिंजे महिरबानी वारी तवजो वारी नज़र कोन थो कयां। मुंहिंजी महिरबानी वारी नज़र ऐं तवजो उन जे मथां हूंदो आहे जेको मां अल्लाह पाक जो ज़िक्र कंदो आहे। उहो जेको ख़ुदा जो ज़िक्र कंदो आहे त ख़ुदा जे ज़िक्र जी बरकत तो मरण खां बाद में क़ब्र में बि ख़ुदा जो ज़िक्र कंदो आहे। मशहूर हदीस पाक आहे, हिकिड़ो सहाबी नबी पाक अलैहिस्सलाम सां मिलण जे लाइ मदीने शरीफ़ खां ॿाहिरां पंहिंजे पुट सां गॾु नंढो छोकिरो वॾो घोड़े ते चढ़ी मदीने रवानो थियो आहे। राति हुनखे पइजी वई, मदीने शरीफ़ पहुची कोन सघियो। हिकिड़ी जॻह ख़ुशगवार नसी साफ़ सुथरी जॻह ई घोड़ो ॿधी पाण सुम्ही पियो, इशा जी नमाज़ पढ़ी आराम कई। जॾहिं हिनखे निंड आई त जिथे ही सुतल हो उन सुम्हण वारी ज़मीन जे हेठां हुनखे बाक़ाइदे आवाज़ ॿुधण में आयो, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। इन जी अखि जो खुली त उहो क़ुरान शरीफ़ जो आवाज़ आयो पिए, पर जीअं ॾिसो था रोशनी आई आहे, इन रोशनी वांगुरु बिल्कुलु बाक़ाइदे आसमान खां जीअं बतियूं लड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, ईअं आसमान खां लड़ियूं रोशनी जूं लॻियूं पियूं जेके ज़मीन ते लड़कनि पियूं ऐं घोड़ो उनखे ॾिसी ठहे पियो। बहरहाल हिनखे ख़ौफ़ थियो त मथां घोड़ो मुंहिंजे पुटु सुतो पियो आहे, हुनखे लताड़े विझे। यकदमि छोकिरे खे खणी घोड़े खां परे कई, पाण सुम्ही पियो, पर इहो सॼी राति लॻाउ हुयो। ज़मीन मां क़ुरान पाक जो आवाज़ ईंदो रहियो ऐं उहो आसमान तां रोशनियुनि जूं लाइटूं हेठि लॻंदियूं रहियूं ऐं घोड़ो टप ॾींदो रहियो। बहरहाल सुबुह जो नमाज़ पढ़ी रसूलुल्लाह जी दरगाह में अची हुज़ूर खे अर्ज़ कयईं कहिड़ा ही वाक़ियो मूं ॾिठो आहे, ग़ैब दान नबी तां क़ुर्बान वञा। हुज़ूर करीम फरमायो इहा क़ब्र फलाणे सहाबी जी आहे, इहो फलाणी लड़ाईअ में शहीद थियो हो, पर इनखे सूरह मुल्क सां
मोहब्बत हुई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर पढ़ंदो हो जंहिंखे ज़िंदगी में अल्लाह जे ज़िक्र ऐं क़ुर शरीफ़ खां मोहब्बत ई तो मरण खां पोइ क़ब्र में भी पढ़ंदो थो ऐं इहो क़यामत ताईं पढ़ंदो रहंदो। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े इहो उथंदो त उथण वारे टाइम ते ॿिन जी ज़ुबान ते अल्लाह जो कलाम हो। मां अॼु हिकिड़ो अजीब हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो। हज़रत इमाम अबू ज़ुरआ वॾो मुहद्दिस आहे, वॾो आलिम आहे। जे इमाम बुखारी जो पंहिंजो मक़ाम आहे, इमाम मुस्लिम जो पंहिंजो मक़ाम आहे, इमाम अबू दाऊद जो पंहिंजो मक़ाम आहे, हदीस जे फन में वॾा आलिम आहे। हज़रत अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम ऐं मुहद्दिस हो। वो बीमार थी पियो जंहिंमहिल उनजी सकरात जो टाइम आयो। उन सकरात वारे टाइम ते ॿ हिकिड़ा उनजा दोस्त उहे बि मुहद्दिस हुआ। उहे उनखां पुछण आया त ॾिसोसि असांजो दोस्त आहे वीचारो आख़िरी टाइम ते जहान छॾे पियो, जेकर इन सां असीं मिलूं ऐं हुन सां मुलाक़ात कयूं का ख़बर न आहे अलाए कॾहिं थो गुज़ारे, कॾहिं असां अॻे था गुज़ारियूं या हू अॻे थो गुज़ारे। बहरहाल आख़िरी टाइम ते मुलाक़ात जे लाइ हुन वटि ॿई बुज़ुर्ग आया। जंहिंमहिल उनजी ख़िदमत में आया त हज़रत इमाम अबू ज़ुरआ रहमतुल्लाह तआला अलैह सकरात जी हालत में हो ऐं सकरात जी हालत में हुनजी पेशानी तां पाणी पत्थर जो वहे पियो। सकरात जे टाइम ते इंसान खे सख्ती थींदी आहे। पर मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां, मां मसइलो पूरो कोठो कयां त हुज़ूर करीम फरमायो आहे त मोमिन मुस्लमान जे मरण वक़्तु मोमिन जे ख़ात्मा बिल ख़ैर जूं 3 निशानियूं आहिनि। उहो त अलाह पोइ ॼाणे केरु ईमान सां वियो केरु न वियो, पर नबी करीम फरमाइनि था असांजो अक़ीदो ईमान आहे त हुज़ूर जो कुझु फरमायो आहे सो सही फरमायो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हुन जूं 3 निशानियूं आहिनि। कहिड़ियूं? पहिरीं निशानी इहा आहे सकरात जे आख़िरी टाइम ते हुनजे पेशानी ते पधर ईंदो आहे। जंहिंजी पेशानी ते पधर अचे रसूलुल्लाह फरमाइनि था इहा हुनजे ईमान जी निशानी आहे, दुनिया मां ईमान सां थो वञे। सहाबा किराम पुछो या रसूलल्लाह ॿी निशानी कहिड़ी आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त ॿी निशानी उनजी इहा आहे त आख़िरी सकरात वारे टाइम ते हुनजे अखियुनि में पाणी जा ॻोढ़ा हूंदा। असां ई तव्हां ॾिसंदासीं त रोए थो, पर उहो रोंदो कोन्हे। असांजे नज़र में हू रोए थो तॾहिं ॻोढ़ा बढ़िया आहिनि, पर हक़ीक़त में हुनखे अल्लाह तबारक व तआला उन टाइम ते पंहिंजी ख़ुशूसी महिरबानी कंदो आहे जंहिं ते ख़ुशि थींदो आहे, ख़ुशी में हुनखां ॻोढ़ा वही वेंदा। सहाबा पुछो या रसूल 3 निशानी कहिड़ी आहे? पाण फरमाइनि था 3 निशानी इहा आहे त जंहिंमहिल हू वफ़ात कंदो आहे त हुनजे चपनि ते मुर्क हूंदी आहे। निशाने मर्द मोमिन बातो गोयम जो मरगा यद तबस्सुम बर लबे होस। मोमिन मर्द जे वफ़ात ऐं मरण जे टाइम ते जेकॾहिं हुनजे चपड़नि जे मथां तबस्सुम हुजे, हल्की हल्की मुर्क हुजे त इहे सम्झ त इहो ईमान सां लाॾाणो करे थो या मोमिन जे निशानी आहे जो मरण जे टाइम ते हुनजे चपनि जे मथां मुर्क हूंदी। हज़रत इमाम अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैह जा साथी चवनि था असां हुनजे घर में वेठासीं, हिकिड़ो हिन पासे वेठो ॿियो हिन पासे वेठो, असां ॾिठो त हुनजी पेशानी मां तमामु घणो पधर पियो। असां दिलि में सोचियो त हुज़ूर करीम फरमायो आहे लक़िनू मौताकुम, अवां मां को जॾहिं गुज़ारे वञे त मरण जे टाइम ते हुनखे तलक़ीन कंदा कयो। तलक़ीन जो मक़सदु छा आहे? अवां ॿुधो पिया, सभु यादि रखिजो।
जरूर कजो भाउ, कजो पुटु, कजो पीउ, कजी माउ, कजी घरवारी, कजो दोस्त, कजो ओड़े पाड़े वारो। हिन दुनिया में लॾणो आहे, लाॾाणो आहे ई आहे। ही शइ तव्हांखे यादि रखणी आहे। हुज़ूर फरमाइनि था तव्हां जॾहिं हुनजे मथां सकरात वारे टई मथे वेहो त केर बि तव्हां मां हुनखे ईअं न चवे अदा कलमो पढ़, अदा कलमो पढ़, न ईअं न चवंदा कयो। साहबा पुछो भेरा पोइ छा कयो? पाण में था तव्हां बुलंद आवाज़ सां हुनजे भर में वेही चवंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह। तव्हां बि चओ बुलंद आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह। अवां हुनजे भर में बुलंद आवाज़ सां 2-3 दफ़ा 4 दफ़ा 5 दफ़ा दोहराइजो। हुनजे कन ते आवाज़ ईंदो, हुनखे यादि अची वेंदो, हू बि पढ़णु शुरू करे ॾींदो। इहा आहे तलक़ीन जेका मैयत खे करणी आहे। हाणे उहो ॿई मुहद्दिस हुनजे भर में, हेॾो हिकिड़ो वेठो आहे, ॿियो हेॾो वेठो आहे, टियों मुहद्दिस सकरात में आहे। पाण में चवनि था अदा फलाणा ऐं अबी हातिम राज़ी के जी जो हदीस त ॿुधाए जंहिंमें नबी करीम फरमायो आहे त मैयत खे तलक़ीन कंदा कयो। उनखे यादि ई उन जो अन फलान अन फलान अन फलान अन फलान, फलाणे मूंखे ॿुधायो, उन फलाणे खे ॿुधायो, उन फलाणे खे ॿुधायो, सनद पढ़ी हुन फलाणे खां ॿुधायो, हुन फलाणे खां ॿुधायो। माना नबी पाक जी हदीस जी सनद पढ़ी, नाला खई, फलाणे फलाणे खां ॿुधो, फलाणे फलाणे खां ॿुधो। आख़िर पिछाड़ी हूंदो आहे त उन फलाणे सहाबी खां ॿुधो, फलाणे सहाबी रसूलुल्लाह खां ॿुधो। उहो जेको बुज़ुर्ग अबी हातिम हो, उन अबी हातिम खां सनद में 2 नाला ग़लति थी विया। माना तरतीब वार नाला खणबा न, 2 नाला हुन खां ग़लति थी विया, हुन खां विसरी विया, यानी वाणी कोन कई, वेसर थी वई। अॼु मूं पढ़ियो अल्लाह अकबर कबीरा, जंहिंमहिल हुन खां 2 नाला ग़लति थी विया तो इमाम अबू ज़ुरआ जेको इहो सुतो पियो हो, उहो इहो उथियो, उथी वेही सिधो थी वेठो ऐं सिधो थी वेही पढ़ियई अन फलान अन फलान अन फलान। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। अल्लाह या रसूलल्लाह। वो जो बीमार सकरात की हालत में हो, वो ये बाकायदे पंहिंजे हथन ते उथी बीठो, उथी बीही ऐं उहा सॼी सनद सही पढ़ी। हुनखे चई तोखां हे 2 लफ़्ज़ रहिजी विया आहिनि, मां तोखे सही करे थो ॿुधायां। हदीस जा लफ़्ज़ इहे आहिनि त नबी पाक फरमायो मन कान आख़िर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। जंहिंजो मरण जे टाइम ते आख़िरी कलाम हूंदो ला इलाहा इल्लल्लाह, सो ज़रूर जन्नत में दाख़िल। मां पढ़ियो त हुन इहे लफ़्ज़ पढ़ी सुम्ही पियो जो दम परवास थी वियो। इमाम अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैहि जो लाॾाणो थी वियो। हिन दुनिया मां जहान में छॾे हलियो वियो। कंहिं बुज़ुर्ग खां हिकिड़े पुछियो हो सही मौत छा आहे? तव्हां छा चवंदा हो? मौत फना। छा चवंदा हो? मौत छा आहे? फना। पर न, उन बुज़ुर्ग खां पुछो सही बुज़ुर्ग मौत छा आहे? बुज़ुर्ग फरमाया जहिड़ी ज़िंदगी तहिड़ो मौत। क्या फरमाए? जहिड़ी ज़िंदगी अहिड़ो मौत। मतलब तो हुन ज़िंदगी जहिड़ी मसरूफ़ियत में गुज़ारी हूंदी, उहा साॻी मसरूफ़ियत मरण महिल हुन ते मथां उतारी थींदी। हिकिड़ो माण्हू मरे पियो, मुंहिंजा मरण जे टाइम निमाज़ी बि हुयो, निमाज़ बि पढ़ंदो हो, अल्लाह अल्लाह बि कॾहिं कॾहिं कंदो हो, पर मरे पियो त पोइ चयो पियो 2 4 8 2 16 4 टकी 12 इहे पियो चवे। माण्हू चयो हीउ छा आहे? चयो त हिन जो धंधो वरियो हूंदो हो,
जो सॼी ज़िंदगी हे वापार ऐं हिसाब में गुज़ारे, निमाज़ में बि ईअं तड़ तकड़ करे सिधो ॾिने ॾिने जहिड़ो सिधो हलियो वेंदो हो, वरी इहो वापार कंदो हो। हाणे मरण जे टाइम ते हिनखे उहो यादगिरो आहे, पर जेकॾहिं मरण जे टाइम खां अॻु में हिन ज़िंदगी में पंहिंजे ज़ुबान खे, पंहिंजे दिलि खे ख़ुदा जे ज़िक्र ते हेराए छॾे हा, त यकीनन मरण जे टाइम ते मूंखे ख़ुदा जो ज़िक्र यादि हो। अफ़्ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ज़िक्र घणा आहिनि, सुभान अल्लाह भी ज़िक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह भी ज़िक्र आहे, अल्लाहु अकबर भी ज़िक्र आहे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो भी ज़िक्र आहे। अल्लाह साईं जा ज़िक्र घणा ई आहिनि, पर पाण फरमाइनि था अफ़्ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। सभिनी ज़िक्रनि में अफ़्ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में हिकिड़ो फ़क़ीर आयो कि क़िबला मां कच्चे मां पे आयुसि, दरिया जे पासे सां मूंखे परे खां को आवाज़ ॿुधण में आयो, ला इलाहा इल्लल्लाह। रात जो टाइम हो, मूं दिल में सोचो त जी मां अकेलो आहियां, इहो ज़िक्र वारो बि अकेलो आहे, ज़िक्र इन जे लाइ थो करे त वस न थी पवे मिड़ई ला ला कंदो वञा। मूं चयो त भला छो न ॿई ॼणा गॾिजी पाण रस्ते सां हलूं। मां उन ज़िक्र वारे पासे हली वियुसि, उते जो पहुचा त माण्हू न को छा, पर ज़िक्र अचे पियो। काफ़ी कोशिश खां पोइ चांडोखी राति ई कोशिश खां पोइ मूं ॾिठो त हिकिड़ो सुकल ॿूड़ो आहे, सर आहे, उन सुकल ॿूड़े मथां अंदरां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ पियो अचे। अॻिते वधी वञी हुनखे ॾिठई कि हुन सर जे ॿूड़े में हिकिड़ो लाश पियो आहे, जंहिंजा पेर ॻरी विया आहिनि, हॾा ॻरी विया आहिनि, ॿाहूं ॻरी वियूं आहिनि, सीनो ॻरी वियो आहे, खोपड़ी ॻरी वई आहे, सॼो जिस्म ॻरी वियो आहे, हॾनि जी हिकिड़ी मुठ हॾा आहिनि, पर हिन ॿिन्ही ॾियारियुनि जे विच ते ज़ुबान आली आहे जेका ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पई करे। मूं हुन सां ॻाल्हायो, अबा तूं जिन आहे, भूत आहे, केरु आहे, सॼो जिस्म तुंहिंजो ॻरी वियो आहे, तुंहिंजे जिस्म में का शइ कान्हे, पर तुंहिंजी ज़ुबान सलामत आहे, ऐं तूं ज़िक्र पियो करी आहीं केरु? उन मूंसां ॻाल्हायो, अदा मां फलाणे पीर साहब बुज़ुर्ग जो मुरीद आहियां, उन मूंखे ज़िक्र ॾसियो हो, पर मां उहो ज़िक्र शौक़ सां कोन कंदो हुउसि, ईअं ज़ुबानी ज़िक्र कंदो हुउसि। उन ज़ुबानी ज़िक्र जी बरकत आहे जो मुंहिंजी ज़ुबान सलामत आहे, जिस्म ॻरी वियो आहे, पर जे मुर्शिद जे चवण ते शौक़ सां ज़िक्र कया हा त मुंहिंजो वार वार बि सलामत हुजे। अल्हम्दुलिल्लाह इन दरगाह जो नालो ई आहे दरगाह ज़ाकिरी, ज़िक्र वारी जमात आहे। 120 साल खां बाद में बि मुंहिंजा दोस्त हिते उन ला इलाहा इल्लल्लाह जूं तवारूं आहिनि, ऐं इन अल्लाह जे ज़िक्र जी बरकत आहे जो हीअ दरगाह आबाद आहे, ऐं इंशा अल्लाह ताला इहो ज़िक्र जो सिलसिलो रहंदो त ख़ुदा कंदो क़यामत ताईं आबाद हो। मां दुआ कयां थो, मूंखे ख़ुशी थींदी आहे, मां जॾहिं हाज़िरी भरींदो आहियां तमामु पंहिंजे लाइ सआदत सम्झंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह हे गौसे पाक अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुभानी, क़ुत्ब रब्बानी, शहबाज लामकारी बगदाद वारे सरकार जो फैज़ आहे। बचड़ा भी उन्हीं जा आहिनि, तरीक़ो भी उन्हनि जो आहे, क़ादरी सिलसिलो आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला जो ख़ुदा जो ज़िक्र हमेशह जारी रहंदो, ऐं ख़ुदा जे ज़िक्र सां ही दरगाह हमेशह आबाद शाद हो। अवां जमात जा माण्हू जेके भी वाबस्ता आहियो दरगाह सां, ज़िक्र खे शौक़ ऐं ज़ौक़ सां कंदा कयो। इहो तव्हां बात रुगो ज़ुबानी ज़िक्र न हुजे, अवां जी ज़ुबान ते भी ज़िक्र हुजे, पर तव्हांजी दिलि में भी ज़िक्र हुजे, त पोइ ॾिसो मज़ो त मरण खां बाद में बि इंशाअल्लाह ताला तव्हांजे वार खे बि मिटी नथी खाई सघे। अल्लाह ते साईं साहिबज़ादे खे वॾी हयाती अता फरमाए। अवां जमात खे ख़ुदा तबारक व तआला शौक़ ज़ौक़ ज़िक्र जो ॾे, ऐं ही अहले सुन्नत वल जमात जूं दरगाहूं ख़ुदा करे क़यामत ताईं आबाद हुजनि। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।